टणोमीर अली में मच कचारी ऐं राग रंग जी महफ़िल कोठाई वई, जंहिंमें रागियुनि सिंधी गीत ॻाए वेठलनि खे झुमाए छॾियो। रिपोर्ट करे रहियो आहे नईम शहर। टंडोमीर अली में आवाज़ टीवी जे सॾ ते सिंध सकाफ़त जे उनवान हेठि टंडोमीर जे ॻोठ नवाबदीन शहर में 6 डिसंबर जे हवाले सां मच कचहरी ऐं राग रंग जी महफ़िल पिणु क़ाइमु कई वई। नाले वारे फ़नकारनि क़ौमी गीत ॻाए कचहरीअ में वेठलनि खे झुमाए छॾियो। सिंध धरती जी कल्चर जेका असांजी 5000 साल सकाफ़त आहे ऐं रिच सकाफ़त आहे, उनखे उजागर करण लाइ अजरक टोपी ऐं सुगड़ जी कचहरी ऐं मच कचहरी रखी आहे। ऐं मुबारकबाद ॾियां थो। चैनल असांजा हुजनि, असांजा आम माण्हू हुजनि, असांजा ॻोठाणा हुजनि, असांजा सियासी माण्हू हुजनि, पॉलिटिकल वर्कर हुजनि, असांजी जेका कल्चर आहे उन ते असीं फ़ख़ुरु बि कयूं था। ऐं असां ख़ुदि अॼु हिन प्लेटफॉर्म तां हिन कल्चर जे ॾींहं ते असीं हिकिड़ो मुतालबो बि कयूं था। असांजी जदोजहद बि हली रही आहे बेटनि जे सिलसिले में त हीअ सिंध जा जेके बेट आहिनि, सिंध जेका धरती आहे, इहा सिंध जी जेका ज़राअत आहे, सिंध जा शहर जेके आहिनि इहे असांजा आहिनि। सिंध लेवल ते जेको ही प्रोग्राम थी रहिया आहिनि, इन्हनि खे अञा बि सिंध जा माण्हू वधीक जेको आहे पंहिंजी सुञाण, पंहिंजी तारीख़, पंहिंजी सकाफ़त खे उजागर करण लाइ अहिड़ा प्रोग्राम कनि। मच कचहरी हिकिड़ो मेलाप जो नालो आहे ऐं असांजी हिकु हिकु सकाफ़त वॾी माना रखे थी। जीअं तव्हां रिली जो कॉन्सेप्ट वठो त रिली में जेके मुख़्तलिफ़ रंग आहिनि, मुख़्तलिफ़ टुकड़ा आहिनि, उहे असांजो इहो सबक़ु ॾियनि था, इहो वे ॾियनि था त असां हुन में मुख़्तलिफ़ जे बिना जेके रंग नसुल ऐं ॿियनि जे असां गॾिजी माना हिकिड़ो माना हर माण्हू खे इंसान ज़ात खे गॾिजी खणूं। हिंदी मीडिया जा काफ़ी सुरात आहियूं, छो जो असांजो नौजवान नसुल जेको आहे उहो सकाफ़त खे एतिरी मतिलबु जदीद जेको आहे सो मीडिया जो या सोशल मीडिया में इंगेज हुयो, उनजे ज़रिए जेको आहे सकाफ़त जी जेका आहे सो हाणे उन्हनि खे बि ख़बर पई आहे। महिरबानी आवाज़ टीवी चैनल वारनि जो जेके सिंध सां मोहबत जो हिकिड़ो हिननि जो हिकिड़ो भरपूर इज़हार कयो आहे। ऐं मां ईअं ई चवंदुसि हिकिड़े शहर जी आहियां त कंहिं शाइर चयो आहे त अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। यकीनन हे सिंध जी सकाफ़त कल्चरल जा ॾींहं मल्हाए हीअ सिंध जी जेके अजरक टोपी रिलियुनि खे उजागर कयो थो वञे पूरी दुनिया खे, जीअं असांजे नौजवाननि खे ख़बर त पए त सिंध जी सकाफ़त छा आहे। मुंहिंजी जान सिंधड़ी तुंहिंजे मथां थिया कुर्बान सिंधड़ी तो ले हाज़िर, मुंहिंजी जान सिंधड़ी तो ले हाज़िर। उमर तूं अबो जन ते मारा छॾे ॾे, डमर ॾाढ मूं ते ख़ुदारा छॾे ॾे। उमर तूं अबो जन ते मारा छॾे ॾे, डमर ॾाढ मूं ते ख़ुदारा छॾे ॾे। उमर मूं अबाणा नकी खेत खेड़नि ते ॾिहाड़े गुज़र पंहिंजो गेड़नि, बाक़ी वक़्त वारा छांगूं पिया था छॾनि, पोइ विझणु अकनि ते ईअं तूं पारा छॾे ॾे। उमर तूं अबो जन ते मारा छॾे ॾे, डमर ॾाढ मूं ते ख़ुदारा छॾे ॾे, डमर ॾाढ मूं ते। असांजे कल्चर डे आहे, सम्झो असांजे ईद जो ॾींहुं आहे, सभु सिंधी अॼु हिन ॾींहं ते असां गॾु थिया आहियूं ऐं अॻिते बि दुआ आहे अलाह पाक खां त अहिड़ा कल्चर डे थींदा रहनि। असांजे सिंधी जेके बि आहिनि, छो जो ॿाहिरनि मुल्कनि में असांजे उन्हनि खे ख़बर पए त असां सिंधी बि क़ौम आहियूं। ऐं हिन चैनल तव्हांजो आवाज़ टीवी आहे या ॿिया खोड़सरा चैनल आहिनि, उन्हनि जे करे बि असांजे सिंधी जेकी सकाफ़त आहे उनखे उजागर कयो थो वञे। सिंधी कल्चर जेको असांजी सिंधी सकाफ़त जो ॾियारो जेको असां हमेशह पुरजोश नमूने सां मल्हाईंदा आहियूं, चाहे नंढनि शहरनि में हुजनि, ॻोठनि में, जरनि जंगनि में मच कचहरियुनि जा इवेंट कंदा आहियूं। उन खां अलावा मल मलाखड़नि जा थींदा आहिनि, सुगड़नि जूं कचहरियूं, अदीबनि जूं। इहो हिकिड़ो असांजो तव्हांजे तवसुस सां, तव्हां टीवी चैनलनि जे तवसुस सां असांजो सिंध जो कल्चर हिन वक़्तु पूरी दुनिया में मशहूरु आहे। सिंध हमेशह सुजाग रहे त बहितर आहे। असांजा नौजवान नस्ल जेको आहे उहो बि ख़बर पए उनखे टोपी अजरक ऐं पटके जो क़दुरु कनि। ऐं पटको टोपी असांजी ऊचे शान वारो आहे। अल्हम्दुलिल्लाह ही भलो ॾियारो मल्हाए पियो वञे। महिरबानी आवाज़ टीवी वारनि जी, तमामु सुठो, अलाह तव्हांखे आबाद कंदो। सिंध सूफ़ियुनि ऐं बुज़ुर्गनि जी धरती आहे ऐं माशाल्लाह ही जेके कचहरियूं, इहे पटका टोपियूं अजरक ऐं सुगड़नि जूं इहे तमामु घटि ऐं आवाज़ टीवी वारा जेके आहिनि इन जे तरफ़ां इहे प्रोग्राम मुनक़िद कया था वञनि, ॾाढो प्रोमोट थियो आहे, तमामु भली ॻाल्हि आहे।
आवाज़ टीवी तरफ़ां करायल मच कचहरीअ जे में आयल महिमान ख़ासि ऐं सुगड़नि तोड़े फ़नकारनि जा अमी वीचार ॿुधा। उनजो चवणु हुयो सिंध सकाफ़त खे उजागर करण लाइ सिंधी मीडिया तोड़े ख़ासि करे आवाज़ टीवी वारनि जो साथ सलामत आहे। असां आवाज़ टीवी तमामु शुक्रगुज़ार आहियूं। हुनजो अहिड़ा मलाइकड़ा ऐं अहिड़ियूं मच कचहरियूं थींदियूं रहनि त सिंध में जेके नौजवान आहिनि उहे जेको आहे सो इन मच कचहरियुनि ऐं मलाइकड़नि सिंध सकाफ़त खे उजागर कंदा। कैमरामैन साजिद मला सां गॾु नईम शहर आवाज़ टीवी न्यूज़ टंडरो मीरा।